जंगशाही मावा के खबर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ रूरल हेल्थ सेंटर जंगशाही में मलेरिया बुखार जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो, जंहिंमें डॉक्टर ताज पलीजो, डॉक्टर सद्दाम जोखियो, डॉक्टर अहसान करोड़ो बि मौजूदु आहे। डॉक्टर ताज मलेरिया बाबति सभिनी खे आगाही ॾींदे चयो त मलेरिया हिकु ख़तरनाक बीमारी आहे। जेकॾहिं बर वक़्ति हिन बीमारीअ जो इलाज न कयो वियो त हिन बीमारीअ जे करे माण्हूअ जी जान बि वञी सघे थी। उन जे करे तव्हां पंहिंजे घरनि खे साफ़ सुथरो रखो, घर में मच्छरदानियूं लॻाए सुम्हंदा कयो ऐं पोइ रूरल हेल्थ सेंटर जंगशाही खां बस स्टॉप जंगशाही ताईं रैली बि कढी वई। मच्छरदानी बिजली ते पढ़ंदा इन सां असां पंहिंजी कोशिशि कयूं त मच्छर असांखे चक न पाए। जेकर मच्छर चक पाइण खां बची वेंदासीं त असांखे मलेरिया हीअ मलेरिया जी बीमारी हिकिड़ो त मच्छर चक सां थींदी आहे। इहो कॾहिं कॾहिं जेकर असीं कंहिंखां रत चढ़ाईंदा आहियूं त उनजी टेस्ट कोन थींदी आहे। थी सघे थो उन में जरासीम पिया हुजनि, जे हमरा रत जेके चढ़ी वियो थी सघे थो उनखे उल्का थी वञे। कॾहिं कॾहिं जेके हमरा वेठा हूंदा कचहरी पिया कंदा आहिनि, पेर खे सुई हणंदा इंजेक्शन, हिकिड़ी इंजेक्शन हिकिड़ी हई वरी कढी उनखे पाण खे थी सघे थो वञे।